रखे, घर गिरत में भी याद रख जाए सतगुरु रखे। और कदम कदम ते साथ तुझी रख्या कंदो वारे वार, तुझो मेटींदो अंधकार। सुमण वेले भी सतगुर सां तू विरती जो, संत दास उन वक्त तुम आया था मन मोह। सुमण वेले भी सतगुर सां तू विरती जो, संत दास उन वक्त तुम आया था मन मोह। पंहिंजे कयल दोहन जी माफ़ी घुरी, केवल उन दे निहार, तुझो मेटींदो अंधकार। पाण संतन जा श्राद्ध कनाऊं न, हाँ कयो था ना कयो था। पाण बाबे नानक जो भी ॾऊं, चयो भई गुरनि जो श्राद्ध आहे, छो कनाऊं? असांजे करण सां बाबा जन खे कोई फर्क़ु पवंदो? छो वर्सी मल्हाईंदा आहियूं, पंहिंजे घर जे भाती कोई गुज़ारे वञे, उन जी पुण्यतिथि ते असां पाठ रखाइण लाइ छा छा कंदा आहियूं? छा एॾो न कंदा आहियूं? के कंदा नी, करण बि खपे। माता पिता पति पत्नी पुट धीअ, इन जो करणु खपे। ॾाॾो ॾाॾी सहुरो ससु, इन जी निमित करणु खपे। पर पाण संतनि जो कंदा आहियूं, संतनि जी ज़रूरत न आहे, उहे जीअरे पाण खे मल्हाए विया आहिनि। जीअरे छा मल्हाइण थींदो आहे? जेको उथंदे वेंदे राम नाम जो जप कंदो ऐं परोपकार वारो जीवन हूंदो ऐं पाण खे पंहिंजे गुरूअ जे अर्पण करे चुको हूंदो, उहो जीते जी अमर थींदा आहिनि। घणनि खे भउ ॾाढो थींदो आहे। भउ छाजो भाई? भउ छाजो? पंहिंजे ॿारनि जा बंगला हर कोई ठाराईंदो आहे, पर भागन वारा के घटि भाई लक्ष्मी चंद जहिड़ा थींदा आहिनि जेके पंहिंजे गुरूअ जा स्थान ठाराईंदा आहिनि। इहे त जीते जी अमर थियणु। असांजो बाबो गेलाराम, असांजा बाबा शिवजन साईं भारत में पहिरियां संत आया, 5 गुरू अॻ में थिया, उहे थोरी आया, लेकिन सभिनी संतनि जे नाले ते भारत में कुझु न कुझु आहे। पंहिंजे गुरुनि जो नामाचार। अॼु असांजा बाबा गुरदास राम साईं, उहे भारत में आया, पहिरियों 4 पातशाहियूं थोरी आहियूं, लेकिन पंहिंजे गुरुनि जे नाले खे पाण सां गॾु खणी आया। अॼु लॻभॻि नगर नगर में संतनि जो नालो आहे। इहो असां सभिनी जो धर्म आहे। गुरु जा स्थान जेके थींदा आहिनि, तीर्थ थींदा आहिनि, 2 प्रकारनि जा, हिकु चल ॿियो अचल। ही अचल आहे, हिते अचणो पवंदो मथो टेकण लाइ, लेकिन शिष्य जो हृदय जेको थींदो न, जेको रोज़ पंहिंजे गुरूअ जी मूर्तिअ जो ध्यानु कंदो, जेको अंदर में आभास कंदो मुंहिंजो गुरू महाराज मुंहिंजे अंदर में रहंदो आहे, उहे गुरूअ जा हलदड़ चलदड़ मंदर थींदा आहिनि। उहे जाथे वेंदा, उहा मंदर वारी आशीर्वाद सभिनी खे मिलंदी वेंदी। असांजे वृंदावन में हिकिड़ो संत थियो आहे, उन संत खे आभास थींदो भगवान कृष्ण हिते रहंदो आहे। उथी वियो बुखार, पोइ डॉक्टर ॾे वठी वञे, डॉक्टर ॾे छो था वञे? मुंहिंजो गुरू मुंहिंजो भगवान कृष्ण अंदर में पाण ई ठीकु कंदो। चेक कयो, बुखार 102। डॉक्टरनि चयो बाबा हिनखे किरोसिन हाणे जो हाणे ॾियो, दिमाग़ ते बुखार न चढ़े। खणी आया, चए न हिकु न 2 मूंखे किरोसिन ॾियो। चए भाई 2 थोरी वर, 1 वर ॾिया। चए न, 1 गोरी मुंहिंजे लाइ, 1 कृष्ण लाइ। हिनखे शरीर खे बुखार, उहो अंदर में रहे, उनखे बि त बुखार हूंदो, उनखे बि गोरी पहिरियों ॾींदोमांव। 2 ॾियणियूं त ॾियो, न त मां न वठंदोमांव। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हरि ओम 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 हरि ओम।